मुख़्तलिफ़ सूरत हाल काफ़ी अहिड़ा केसिस आहिनि जंहिंमें जेका छोकिरियूं हले वेंदियूं आहिनि न ज़ाहिर ई थींदो आहे कि छोकिरियूं पंहिंजी मोहबत जी शादी कयो आहे त सवाल इहे कि अगरि शादी मोहबत जी आहे त उनजो मज़हब से छा वास्तो न अगरि मज़हब जे करे ॿाहिरि वियूं आहिनि त पोइ उन्हनि जी शादी छो थींदी आहे हीउ सवाल असांजे लाइ हमेशह मौजूदु आहे मौजूदु रहंदो। ॿियो ॻाल्हि ई कि विद्या जेको पंहिंजे आप में पहिरीं वारो केस आहे जंहिंखे 45 ॾींहं खां वधीक जो वक़्तु थी वियो न अञा ताईं इन ॻाल्हि जो सुराख न मिलियो कि छोकिरी किथे आहे उनखे केरु गुम कयो आहे हू पंहिंजी मर्ज़ी से वेई आहे उनजी शादी थी आहे उनजे साथ का हादसो थियो आहे। एटलीस्ट पाकिस्तान के रिहाइशी खे सिंध में रहण वारी हिंदू बिरादरी भी हिते जी शहरी आहे उन्हनि खे हक़ आहे कि उन्हनि खे तहफ़्फ़ुज़ ॾे चाइल्ड एक्ट 2013 ते अमल कराए न बच्ची खे ज़ाहिर करे चाहे जेको भी हादसो हुजे असांखे एटलीस्ट ख़बर हुजे कि असांजी बच्ची किथे आहे उन्हनि सां छा थियो आहे। महिरबानी करे ही रियासत न्याणी खे ज़ाहिर करे न पाकिस्तान में रहण वारी सभिनी अक़लियत खे तहफ़्फ़ुज़ प्रदान करे। तो ॾिसो पाकिस्तान जॾहिं खां ठहियो आहे या जॾहिं खां इहो नंढो खंडो तॾहिं खां इस्लाम हो इहो पाकिस्तान में जेको इहो प्यार आहे इस्लाम सां अॻे छोकिरियुनि जो छो न हो या माना इहो चवनि था त हिंदू जेके आहिनि उहे पाण में शादियूं नथा कनि इन करे जेको सो छोकिरी जो क़दम खणनि था त असांजो सदियुनि खां वठी इहो रवाज़ु आहे त असां पाण में शादियूं नथा कयूं पंहिंजनि में पोइ असांजी छोकिरियुनि अॻे इहो क़दम न खयो छो या असांजा छोकिरा छो क़दम नथा कनि उहे इस्लाम सां मुतासिर छो नथा थियनि को छोकिरो इस्लाम क़बूल छो नथो करे असांजूं छोकिरियूं ई तो बेसिकली जेका ॻाल्हि आहे उहा इहा आहे त सिंध मां हिकिड़ी साज़िश तौरु हिंदुनि खे लॾाइण जी साज़िश शुरू थी चुकी आहे जंहिंजो माना इहो सबूत आहे जो खैरपुर मां या सखर मां जब मुख़्तलिफ़ माना जेके इलाइक़ा आहिनि उतां सभिनि जी तइदाद में हिंदू लॾ पढ़ाइण करे जेको सो इंडिया विया छो त असांजी न्याणियुनि खे टारगेट कयो वियो आहे त न्याणियुनि ते टारगेट कंदो जॾहिं कंहिंजी इज़त में हथु विझिबो तूं पाणे रड़ियूं करे भॼी वेंदा ऐं इहो सिर्फ़ु विद्या जो मसइलो न आहे सिंध में तव्हां पाण ॻाल्हि कई त मुसलसल जेको हिंदुनि सां इहो हले थो पियो ज़ुल्म उन जे हिसाब सां असांखे हितां सिर्फ़ु लॾाइण जी साज़िश आहे ऐं बाक़ी असांखे ख़बर हुई त जॾहिं खां पाकिस्तान वजूद में आयो त पाकिस्तान आहे रियासत मज़हब जे नाले ते मज़हब जी बुनियाद ते हिकिड़ो पाकिस्तान ठहियो आहे उते असांजे अक़लियत जेको असांखे नालो ॾिनियूं आहिनि हालांकि अक़लियत असां आहियूं कोन असां सिंधी आहियूं असां क़दीमी रहाकू आहियूं सिंध हिंदुनि जी आहे ऐं असां सां माना एॾो ज़ुल्म उहो माना छो असांजो इहो ई आहे त असां सां हिकिड़ी साज़िश थिए पई जंहिंजो रोकथाम ज़रूरी आहे सिर्फ़ु इहो विद्या जो मसइलो कोन्हे असां हिंदुनि सभिनीनि जो मसइलो आहे। केतिरनि सालनि खां असां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाज कंदा पिया हलूं त असां त हिंदुनि खे उनजो मज़हब ज़रूरु आहे हिंदू पर असां उनखे धरती धणी चऊं था ऐं धरती धरण जे ख़िलाफ़ु साज़िश आहे। सिंध में जेके हिंदू असांजा लिखिया पढ़िया ऐं मुहज़ब क़िस्म सां तालुक़ु रखंदड़ माण्हू जेके कारोबारी माण्हू उन्हनि खां हितां लॼाइण जी हिकिड़ी साज़िश आहे ऐं असां सम्झूं था त गुज़िरियल सॼी दुनिया मां जेके इलीगली तौर ते माण्हू आहिनि उन्हनि खे आबाद करे ऐं धरती धरण खे तंग कयो पियो वञे। हिन कराची प्रेस क्लब ते ऐं कमू शहीद खां वठी हिन जी शुरूआत थी आहे एहतिजाज पिया कयूं पर अफ़सोस आहे चवणो थो पए त असांजा जेके मोतबर इदारा ख़ुसूसी तौर ते जेका सुप्रीम कोर्ट आहे उहा बि जेको आहे असांजो आवाज़ु ॿुधण लाइ तयारु कोन्हे। तव्हांखे यादि रखणु खपे जॾहिं रिंकू कुमारी अगवा थी ऐं उन सुप्रीम कोर्ट में उन रड़ियूं पे कयूं त बाबा मां माउ पीउ ॾे वञणु चाहियां थी पर अदालत असांजो आवाज़ु ॿुधण जे बजाए हुनजूं दावूं ॿुधण जे बजाए हुनखे जेको आहे सो उन छोकिरे जे हवाले करे छॾियूं त इहा असां सम्झूं था ज़्यादाती आहे असांखे सम्झणु खपे त हीअ असांखे मैसेज केरु ॾियणु चाहे थो हिन जे पोयां जेके ताक़तवर हथ आहिनि उहे ज़ाहिर थियणु खपनि। यकीनन अॼोको एहतिजाज बि उन सिलसिले जी कड़ी आहे उन करे असां सम्झूं था त को बि पसंदि जी ॻाल्हि कान्हे का ऐं असांजूं रीतूं रस्मूं आहिनि रवायतूं आहिनि त सिंध जो माण्हू का छोकिरी जेकॾहिं पसंदि जे बुनियाद ते कंहिंसां परिणो करे थी त कंहिंखे को एतिराज़ु कोन्हे को पर हीअ हक़ीक़त में ईअं कोन्हे को ही छोकिरियूं किडनैप करे उनजी ज़हनी जेका तिरबियत कई थी वञे उनखे थ्रेड ॾिनो थो वञे हुनजे माइटनि जूं उनजे भाइरनि जूं जेको जानियुनि जूं धमकियूं ॾिनियूं थियूं वञनि जंहिं नतीजे में छोकिरियूं कंप्रोमाइज़ कनि थियूं ऐं पोइ जॾहिं हुननि जो अदालत में अचनि थियूं उन्हनि जो हुननि जो जेको चहिरो ॿुधाए थो त हीअ ॾाढ जे बुनियाद ते उनखे इस्लाम मज़हब तब्दील कराए पियो वञे जंहिंजी असां मज़म्मत कयूं था ऐं अॼोको एहतिजाज बि उन करे आहे उन करे असां सिंध यूनाइटेड पार्टी जे तरफ़ां पंहिंजे भाइरनि सां गॾु आहियूं ऐं असां इहा घुर कंदासीं त रियासत जेको हीउ ॾाढ करे पई धरती धरण सां इहो बंदि थियणु खपे ऐं हिंदुनि खे तहफ़्फ़ुज़ मिलणु खपे हीअ धरती धणी आहिनि ऐं बंदूक जे ज़ोर ते हिन जेको मज़हब मटाइण उहो फौरी तौर ते बंदि कयो वञे।
तहत जेको आहे सिंधी हिंदुनि खे हितां लॾ पलायण कराइण ऐं उन्हनि खे हिरासा करण उन्हनि सां ज्यादतियूं कयूं पियूं वञनि ऐं उन्हनि जो अनबालिग छोकिरियूं जेके बालिग बि कोन्हनि के उन्हनि खे ज़बरदस्ती जेको आहे अगवा करे ऐं जेको आहे माना कोर्ट जो नोटिफिकेशन वठी करे जेको आहे कोर्ट में ॾेखारे पियो वञे त हीअ मुस्लमान थी वई आहे हिन जेको आहे निकाह कयो ईअं कोन्हे को किथे बि दुनिया जे कानून जे अंदरि 18 साल खां घटि छोकिरी उमिरि वारी घटि मुस्लमान नथी थिए ऐं बिल पास थियल आहे पर अफ़सोस हिते जेको आहे त ख़ासि तौर ते सिंधी हिंदू जेके हिते माना वेठा आहिनि सिंध मां उन्हनि खे बेदख़ल करण जे लाइ सिंधियुनि खे अक़लियत में तब्दील करण जे लाइ हीअ गहरी साज़िश आहे ऐं जंहिंमें जेको आहे त असीं सम्झूं था त हितां जा इदारा जेके आहिनि उहे मुलविस आहिनि हीअ जेसीं ताईं पंहिंजो क़िबलो दुरुस्त कोन कंदा अॼु सिंध यूनाइटेड पार्टी जे प्लेटफॉर्म तां असीं जेको आहे हिननि मुतासिर दुर ख़ासि तौर ते जेको आहे सिंध जा असलुका रहा की महेश्वरी आहिनि उन्हनि सां असीं गॾु बीठा आहियूं ऐं जेकॾहिं हीउ सिलसिलो बंदि न थियो त यकीनन असां जेको आहे त मैदान अमल में अकबर हूंदासीं ऐं असां एतिरा जो दारो वसी कंदासीं महिरबानी तरह जेका साज़िश आहे तव्हां त हिंदू माण्हू मथे न खणनि पंहिंजूं नियाणियूं न पढ़ाइनि ऐं इन क़िस्म जो सिस्टम हमेशह खां हलियो अचे ताज़ो हींअर 2013 में जेको आइन मंज़ूर थियो उन में थियो त चऊं त जेको सो असीं हीअ था कानून पास कराए उहो कानून ते अमल न थियो आहे खबर न पई आहे